अमां मुझे यूट्यूब में फेसबुक ॾिसी रहिया आहियो। मां हिन प्रेस क्लब शदाद कोट में मौजूद आहियां। सिंध अंदरि गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी जेके औरतूं आहिनि अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि ऐं उन्हनि जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ जेको आहे त सिंध वुमेन्स लायर जेको आहे त एसोसिएशन पारां जेको आहे त हिते रैली कढण जो जेको आहे त इनकाद कयो वियो आहे। हिते जेको आहे त औरत वकील अॻवान जेके मौजूद आहिनि, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिते जेके औरत अॻवान आहिनि अॼु तव्हां जेको आहे रैली कढो पिया, छाजे बारे में कढो पिया? अॼु असां ही जेकी रैली कढी आहे सदा फ़ासिलो खे जहिड़े तरीक़े सां क़तल कयो वियो आहे। असां सम्झूं था त का बि औरत घरनि में महफ़ूज़ कोन्हे, का नई पंहिंजे इदारनि में महफ़ूज़ आहे। त असां चाहींदासीं असांजी जेकी गवर्नमेंट आहे, सिंध गवर्नमेंट आहे, उन्हनि खे इहो करणु घुरिजे त भई पंहिंजे इदारनि खे एक्टिव करे ऐं अहिड़े जेके दकियानूस दौर जे ज़हननि जा माण्हू आहिनि उन्हनि खे जेलुनि जे अंदरि उन्हनि खे अरेस्ट कयो वञे। जेकॾहिं अहिड़ा माण्हू खुलियल हूंदा त ॿियनि जे लाइ उहो नुक़सानदेह आहिनि। पोइ हाणे वधीक तव्हांजो छा मुतालबो हूंदो? सिंध में आए रोज़ जेको आहे त जेके इदारनि में औरतूं कमु कनि थियूं, जीअं ताज़ो ई जेको आहे त पुलिस जेको आहे त अहलकार जेका हुई लेडीज़ उहा क़तल कई वई आहे। उन खां अलावा फाहे जेको ॾिनो वियो आहे, मुबैना तौर ते उनखे क़तल कयो वियो आहे। उन खां अलावा लाड़काणी जेका टीचर जेका हुई उहा थी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे त सिंध जे ज़िलनि में जेको आहे त औरतूं आए रोज़ क़तल थियनि थियूं। उन जे लाइ सिंध हुकूमत पारां को मज़बूत मैकेनिज़म छो नथो जोड़ियो वञे? ॾिसो, जेसि ताईं इम्प्लीमेंट न थींदो, ॾिसो असां वटि कानून त लाइअमल आहिनि पर लाइअमल कोन्हनि के कानून थियल आहिनि पर उन्हनि ते अमल कोई बि नथो थिए। जेसि ताईं उन्हनि ते अमल न थींदो ऐं गवर्नमेंट जेको आहे सो इन ते गौर सां न सोचींदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़ा वाक़िया साम्हूं ईंदा। कॾहिं असांजी जेके ॿारड़ियूं आहिनि उहे तशदुद जो शिकार हूंदियूं त कॾहिं जेके असांजूं औरतूं आहिनि उहे सरेआम क़तलेआम थींदियूं ऐं कॾहिं जेके नंढड़ियूं ॿारड़ियूं आहिनि उहे स्कूल वेंदे महफ़ूज़ न आहिनि, उहे अगवा जो शिकार थियनि थियूं। असां गवर्नमेंट खां इहा ई अपील कयूं था ऐं मुतालबो कयूं था त बराए महिरबानी हिकु त इन क़ातिल खे गिरफ़्तार कयो वञे ऐं अहिड़ी जेको आहे सो हिकमत अमली जोड़ी वञे, अहिड़ो को एक्शन खयो वञे, सरेआम उन्हनि खे फाही ॾिनी वञे त जीअं अहिड़ा वाक़ियात साम्हूं न अचनि। लायर्स अलायंस पारां जेको आहे इहो मुतालबो कयो वञे थो त जेके सिंध में औरतूं जेको अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे तहफ़्फ़ुज़ ॾियण लाइ जेको आहे त को बहितरीनु जेको आहे त मैकेनिज़म जोड़े वञे ऐं हिते जेको आहे त औरत अॻवान मौजूदु आहिनि। अदी तव्हांजो छा मुतालबो हूंदो सिंध हुकूमत खां? असांजो मुतालबो इहो आहे त आए ॾींहुं रोज़ानो क़तलेआम थी थी औरत खे ॿाहिरि निकिरण जे लाइ का तहफ़ुज़ खपे। असांखे तहफ़ुज़ खपे। असां निकिरूं था ॿाहिरि त असां मारिजी था वञूं। छा असांजो हक़ न आहे असां ॿाहिरि निकिरी पंहिंजे बचण जे लाइ कुझु करे सघूं? असांजो पूरो हक़ आहे, असांखे हक़ ॾिनो वञे ऐं असांजी हिफ़ाज़त कई वञे। औरत जो पूरो हक़ आहे उनजी हिफ़ाज़त कई वञे ऐं उन्हनि खे मुकमिल तौर ते जेको आहे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। औरत अॻवान जेको आहे त रुबीना चांडू असां सां गॾु मौजूदु आहिनि। अदी रुबीना, तव्हां थोरो औरते अचिजो। गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी सिंध में जेको आहे त औरत आहे उहा अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहे ऐं आए रोज़ क़त्ल गारत जा इहे वाक़िया जेके पेश अचनि था। सिंध हुकूमत ऐं ख़ासि तौर ते जेको आहे त औरतुनि जी जेको आहे त फलाह बहबूद लाइ कमु कंदड़ इदारा संजीदा नज़र नथा अचनि। छा था सम्झो जेको आहे ईंदड़ वक़्त में जेको आहे त को इम्प्लीमेंट जेको कानून जेको जुड़ियल आहे तहफ़ुज़ जो उनजे मथां इम्प्लीमेंट थींदो तव्हांखे नज़र अचे थी? असल में तमामु हिकिड़ी ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। जीअं तव्हां चओ त बिल्कुलु लॉ आहिनि, इदारा बि आहिनि पर उन इम्प्लीमेंट नथो थिए। त उन इम्प्लीमेंटेशन जे लाइ बि उन्हनि खे पाण खे किरदारु अदा करिणो पवंदो, छो जो उन्हनि जा इदारा मौजूदु आहिनि, ह्यूमन रिसोर्सिस आहिनि, त उन्हनि खे हिकिड़ी विल कोन्हे का, उहा विल इदारनि जे अंदरि मौजूदु करणी पवंदी। ऐं ॿियो त छो जो औरतुनि जो इशू जेको आहे उन्हनि जी शायदि अवलियत न आहे, ॿिया मसइला अवलियत आहिनि। असीं सम्झूं था त ॿिया मसइला, पर हीअ बि हिकिड़ो जेन्युअन ऐं सीरियस मसइलो आहे। ऐं सम्झां थी जेकॾहिं औरत न हूंदी इन धरती ते त छा इहा धरती ख़ूबसूरत हूंदी? छा औरत खां सवाइ तव्हां सभु जेके माण्हू आहिनि उहे मतिलबु हिकिड़ो जेको जो वजूदु आहे उन खां बग़ैर तव्हां छा उनजो नज़र ईंदो? तव्हां ॼाणते हिन रोज़ु जेका औरत मरे थी, छो हिन टाइम ते असीं ॾिसूं पिया त रोज़ु हिकु औरत क़तल थिए थी। शदाद कोट जे रीजन जे अंदरि 2-3 ॾींहंनि में कोई 10 औरतूं क़तल थियूं आहिनि। ऐं ॿियो उन सां गॾोगॾु हिकिड़ो इहो थो थिए त FIRs त थियनि थियूं पर उहे FIR गोल मोल करे असांजा लोकल जेके पुलिस ऑफिसर्स आहिनि, उन्हनि जेके मोज़िज़ माण्हू पाण खे सॾाइनि था, वॾेरा सॾाइनि
ॻाल्हाइनि था उन्हनि जे चवण ते हिकिड़ियूं अहिड़ियूं कूड़ियूं FIRs कनि था जेके C क्लास थी वञनि थियूं। अहिड़ियूं चो रात जे पहर में औरतूं मारे क़तल कयूं वञनि थियूं, उन्हनि खे बग़ैर कफ़न दफ़न जे उन्हनि खे दफ़नायो थो वञे। त हीअ ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे। असां सभु अॼु औरतूं निकितियूं आहियूं, सम्झो असां कफ़न ॿधी निकिता आहियूं। जेकॾहिं हीअ पंहिंजे रविश न बदिलाईंदा, समाज पंहिंजो रवैयो बदिलाए, ॿियो जेके हुकूमत आहे उहे पंहिंजनि इदारनि खे मज़बूत कनि। 2 सालनि खां वठी कमीशन बग़ैर चेयर जे हले थी, यानी जेको औरतुनि जो हिकिड़ो ई इदारो हुयो जेको सिंध कमीशन ऑन द स्टेटस ऑफ विमन, उनजी औरत हिकु फोकल पर्सन हुई, चेयर हुई, उन जूं मेंबर्स हुयूं, कोई नोटिस वठंदो, कोई बि नोटिस नथो वठे। त छा औरतूं न आहिनि? त हिन टाइम ते न सिर्फ़ु सिंध हुकूमत जी पर पीपल्स पार्टी जी लीडरशिप ऐं ख़ासि करे जेका औरत लीडरशिप आहे, आसिफ़ा बख़्तावर खे असीं अपील था कयूं त हिन रीजन जी मालिकी कनि, औरतुनि जी मालिकी कनि, छोकिरियुनि जी मालिकी कनि। हाणे जेके असीं 15-20 सालनि खां जिदोजहद कयूं पिया, चऊं पिया त औरतूं हिननि इदारनि में अचनि, त उन्हनि इदारनि में औरतूं आयूं त उन्हनि खे तहफ़ुज़ न पियो ॾिनो वञे, त छा उन्हनि खे क़तल करण जे लाइ पुलिस डिपार्टमेंट में महविश अपॉइंट थी हुई? छा IBA जी क्वालिफाइड सदफ छोकिरो इन जे लाइ अपॉइंट थी त उनखे रोड रस्ते ते हिकिड़ो पुलिस ऑफिसर मारे ऐं हिन महिल ताईं उहो गिरफ़्तार न थियो आहे? त असांजो सभिनी जो इहो मुतालबो आहे त 24 कलाकनि जे अंदरि जेकॾहिं इहो माण्हू गिरफ़्तार न थियो त पोइ असीं पंहिंजी जेको एजाज जो दायरा ऐं ॿिया तरीक़ा ॿिया ज़रूरु असीं पंहिंजा वधाईंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ज़िम्मेवारी बणिजे थी, आसिफ़ा ऐं बख़्तावर जी ज़िम्मेवारी बणिजे थी कि सिंध जी औरत आहे उनखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं वकील जेको आहे औरत अॻुवाण आहे अदी नादरा जेको असां सां मौजूदु आहे। अदी नादरा, तव्हां थोरो वरिते अचो, तव्हां काफ़ी अरसे खां वठी औरतुनि जे हक़नि जे लाइ आवाज़ बि बुलंद कयो आहे ऐं कोर्टुनि में जेको आहे रोज़ु जेको औरतुनि जा जेका मसइला जेके अचनि था उन्हनि खे बि तव्हां हैंडल कयो था। सिंध में औरत हमेशह अदम तहफ़ुज़ जो शिकार रही आहे, हक़ तलफ़ी रही आहे ऐं अॼु बि जेको आहे त कणकनि जे लाबारे जी सीज़न आहे, तव्हां शहर छॾे बहराड़ी में वञो, औरत पंहिंजे ॿारनि सां गॾु जेको आहे उते तव्हांखे हिन 47-48 सेंटीग्रेड में तव्हांखे लाबारो कंदे महिनत मज़दूरी कंदे नज़र ईंदी। पर जॾहिं उन औरत खे जेको आहे रात जे पहर में जेको आहे त बेरहमी सां क़तल करे बग़ैर कफ़न दफ़न जे उनखे दफ़नायो वञे थो, त इदारा किथे आहिनि, छो नथा कमु कनि उहे? ॾिसो दादा, जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था इदारनि जी, त असां वटि इदारा उहे आहिनि जिते वधि में वधि असां वटि नंबर मौजूदु ई मर्दनि जो आहे ऐं असांजी सोसाइटी में डोमिनेंसी मर्दनि जी आहे। घर हुजे चाहे ॿाहिरि कहिड़ो बि इदारो हुजे, मर्द कॾहिं बि न चाहींदो ऐं नथो चाहे, इवन उहो केतिरो बि पढ़ियल लिखियल हुजे, कहिड़ी बि चेयर ते वेठल हुजे, मर्द कॾहिं बि इहो नथो चाहे त मां पंहिंजो पावर जेको आहे उहो घटि कयां ऐं औरत पंहिंजो आवाज़ु उथारे। जॾहिं औरत पंहिंजो आवाज़ु उथारे थी त मर्द पंहिंजो पाण खे पावरलेस थो सम्झे, त यानी मुंहिंजो पावर जेको आहे उहो खसिजी वियो आहे ऐं मुंहिंजी भेण या माउ या ज़ाल या कंहिं धीअ ॾे वियो आहे। त वधि में वधि जेको असां वटि इहो हरास थींदड़ ऐं जेको तशदुद थींदड़ आहे या कोर्टुनि जे ॿाहिरां जेको क़त्लेआम कयो थो वञे, शहर में कंहिं बि इदारे जी काई बि जेका सर्विस कंदड़ औरत आहे उहा महफ़ूज़ कोन्हे का। महफ़ूज़ छो न आहे? इन लाइ छो जो हर इदारे में असां वटि मौजूदु मर्द आहिनि। मर्द कहिड़ी बि घर जी औरत हुजे पर उनखे उन ई नज़र सां ॾिसंदो आहे, छो जो इहा औरत आहे ऐं औरत जेका आहे इनखे राइट न आहे त मर्द सां गॾु बीहे। औरत आहे ऐं इहो पंहिंजो फ़ैसिलो नथी ॿुधाए सघे, औरत आहे इहो पंहिंजी राय नथी ॾेई सघे। जीअं त सदफ छासला जेका हुई हुन पंहिंजी राय जो इज़हार कयो, हुन पंहिंजी ख़्वाहिश ॾेखारी हुई त भई जेकॾहिं इहो मुंहिंजो मङिंदो आहे पर कंहिं रीज़न जी वजह खां हुन इनकार कयो। जॾहिं हुन इनकार कयो त हुनखे क़त्ल कयो वियो, छो जो अॻियां मर्द हुयो ऐं मर्द इहो न पियो चाहे त मुंहिंजी गैरत खे ललकारियो वञे। पर हालांकि असां वटि जेका गैरत जी ॻाल्हि कई थी वञे ऐं गैरत जे नाले ते जेको औरत खे क़त्ल कयो थो वञे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी अना जे ख़ातिर उनखे शिकार बणायो थो वञे, बाक़ी इहा गैरत न आहे। गैरत तॾहिं आहे मर्द जी जॾहिं औरत सां गॾु बीहे। हिन वक़्तु सिंध में जेका सूरत हाल आहे इंतिहाई जेको तशवीशनाक आहे, ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां। त हिन वक़्तु जेकी तव्हां मार्च कयो था, औरत मार्च आज़ादी मार्च थिए थो, या जीअं सिंध में जेको सिंध वुमेन्स लायर अलायंस जेको तव्हां जोड़ियो आहे उहो जेको तव्हां, पर औरतुनि में जेका हक़ीक़ी जागृता आहे, उन्हनि जी जेका हक़ीक़त में उनखे जेको आहे त आगाही जी ज़रूरत आहे त तव्हांजो केतिरो हक़ु आहे हिन मुआशिरे में, तव्हांजी बीहक केतिरी आहे, उन्हनि जे लाइ जेको आहे त को मज़बूत प्लेटफॉर्म कोन आहे, उन जे लाइ को क़दम जेको आहे छो नथो कयो वञे? असुल में ईअं आहे त असांजे सिंध वुमेन लायर अलायंस जे तरफ़ां जैसे कि अवेयरनेस सेशन्स असां पंहिंजे बिहाफ ते कयूं था ऐं असांजी कोशिशि इहा आहे त असां पंहिंजी अलायंस खे वधि खां वधि जेके औरतूं आहिनि, कम्यूनिटी हुजे, अर्बन एरिया हुजे, रूरल एरिया हुजे, मुख़्तलिफ़ यूसीज़ मां असां वटि वॉलंटियर मौजूदु आहिनि, असां कुझु न कुझु मैसेज ॾींदा रहूं था। पर जीअं त तव्हांखे ख़बर आहे इहा सदन जी जंग आहे, हिकिड़े ॾींहं जी न आहे त हिकिड़ी कोई बि इदारो ईंदो या वुमेन लायर अलायंस अची वई त को इहो ख़तमु थी वेंदो या घटिजी वेंदो।
त आहिस्ता आहिस्ता असांजी कोशिशि आहे त इन्हनि खे असां लीगली सपोर्ट बि ॾियूं था ऐं असांजी कोशिशि आहे त औरतुनि खे अवेयरनेस ॾेई ऐं उन्हनि खे कोर्टुनि ताईं आणियूं ऐं जेके इदारा मौजूदु आहिनि उन्हनि ताईं पहुच करायूं त जीअं उहो पंहिंजे राइट लाइ ॻाल्हाए सघनि ऐं राइट वठी सघनि। वॾी महिरबानी। औरतुनि खे शऊर ॾियण जी ज़रूरत आहे, जागृता जी ज़रूरत आहे, जीअं अदालतुनि में पहुची करे पंहिंजा हक़ घुरी सघनि, हक़ वठी सघनि। ऐं साॻी जेको आहे त औरतुनि जे लाइ पतोड़ींदड़ जेको आहे शदात कोट जी जेको आहे त औरत अॻवान आहे शानुल कोसो, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अदी आए रोज़ औरतुनि जो क़त्ल थिए थो जेको आहे त इदारनि जे अंदरि औरतूं जेको आहे महफ़ूज़ न आहिनि, त अंदाज़ो लॻाए सघिजे थो त घरनि में जेको आहे त औरतूं केतिरियूं महफ़ूज़ आहिनि। ऐं उन जे लाइ सिंध हुकूमत छा पई करे, वफ़ाक़ी इदारा छा पिया कनि ऐं बैनुल अक़वामी जेके औरतुनि जे तहफ़ुज़ जा जेके इदारा आहिनि उहे छा पिया कनि। अफ़सोस कजे, रोए जे मातम कजे, छा कजे त जॾहिं हिकु तरफ़ असीं इहो चऊं था त असीं औरतुनि जे लाइ एतिरा सारा तहफ़ुज़ लाइ कानून बि जोड़िया आहिनि, पर वरी जॾहिं पोइते वञूं था रोज़ सिंध जी हर औरत, सिंध न बल्कि पाकिस्तान जी हर औरत हर घर मां उनजो हर ॾींहुं लाश मिले थो। पर रिसेंटली ही 2-3 महीना जा मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे अंदरि सिंध जो ओवरऑल 12 खां 15 केस सिर्फ़ु हिकिड़े महीने में इहो सिर्फ़ु रिपोर्टेड आहिनि। अनरिपोर्टेड त असां वटि अलाए केतिरा आहिनि। त हिकिड़ो हथ सां औरत खे मारे करे पोइ वरी उनजी FIR कमज़ोर करण लाइ त बि घर में चोर गिड़िया आहिनि, इन क़िस्म जी शयूं करण जो अदारनि जो इहो ई आहे त अदारा जुड़ियल आहिनि असां वटि, कानून मौजूदु आहिनि, पर उन्हनि जी अमल दरामद कोन्हे, छो त अहिड़ा वहशी बगड़ उहे अदारनि में ख़ुदि उन्हनि जा मुहाफ़िज़ थी वेठा आहिनि। जीअं तव्हां वटि महविश जरवार जो असां वटि केस ई आहे त पाण हिकिड़ी पुलिस कांस्टेबल ऐं केॾी बदकिस्मती आहे त हिकिड़ी औरत जेका तहफ़ुज़ ॾींदड़ अदारे में वेठी आहे वर्दी सां उनजो लटकियल लाश मिले थो। त ऐं वरी कल्ह जॾहिं IG जेलर उन्हनि जे ताज़ियत ते वियो त हिकिड़ो मौक़िफ़ हुन ॾिनो त औरतूं पंहिंजी हिफ़ाज़त पाण कनि, पंहिंजो ख़्यालु पाण कनि। जॾहिं औरतूं पंहिंजो तहफ़ुज़ पाण कनि त तव्हां छाजी बजट खणो था, छाजूं पघारूं खणो था, असांजा टैक्स छाजी था वठो। त तव्हांखे इन्हनि ते अमल दरामद करणु जेसीं ताईं इन्हनि अदारनि में वेठल वहशी बगड़नि जे तव्हां जीअं चवंदा आहिनि न हिकिड़ी नसल कुशी, ज़ाहिर नसल कुशी आहे। असां जॾहिं औरतुनि जी नसल कुशी थिए थी त बगड़नि जी नसल कुशी छो नथी थिए। त तव्हां उन्हनि खे इन्हनि अदारनि में तव्हां वॾी ॻाल्हि आहे त औरतूं जॾहिं दाइनि थियूं 2-2, 3-3 सालनि खां तव्हांजा अदारे में वेठल उहे मुहाफ़िज़ उहे तव्हां उन्हनि खे ई प्रोटेक्ट कनि था, त पोइ वरी असांखे लाश था मिलनि। पंहिंजे तहफ़ुज़ जेके जुड़ियल कानून आहिनि उन्हनि ते अमल दरामद कयो, अहिड़नि बगड़नि खां पंहिंजे अदारनि मां कढो। जेके जुड़ियल कानून आहिनि उन्हनि जे मथां जेको आहे अमल दरामद जी ज़रूरत आहे। समाजी अॻवान वहाब पंद्रणी असां सां गॾु मौजूदु आहे। वहाब, छा मामिलो आहे हिते जेको आहे त जेको औरतुनि सां जेको मामलात आहिनि उहे सिंध में ख़ासि तौर ते आए रोज़ जेको आहे हिते ॾिसूं था, कॾहिं गैरत जे नाले ते औरत खे क़त्ल कयो वञे थो, राति जी ऊंदाही में जेको आहे उनखे क़त्ल करे बग़ैर जेको आहे त गुसुल जे, बग़ैर जेको आहे त कफ़न जे उनखे जेको आहे त दफ़नायो वञे थो। ऐं उन खां अलावा जेके उन्हनि जा अगरि केसिस बि दर्ज थियनि था त जेको आहे उहे जेके जवाबदार आहिनि ऐं उन्हनि खे का जेको आहे मंतकी अंजाम ते नथो पहुचायो वञे। सिंध में जेका औरत आहे उहा अदम तहफ़ुज़ जो शिकार नज़र अचे थी, ख़ासि तौर ते इदारनि में बि जेका औरत जेको आहे अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे। छा था सम्झो जेको आहे त सिंध में मुस्तक़बिल छा आहे औरत जो? मां सम्झां थो त सिंध जी में औरत जी जेका हालत आहे उहा इंतिहाई ख़तरनाक आहे। उहा उन जी हालत इहा आहे जो ताज़ो जेके वाक़िया थिया आहिनि उहे थिया अहिड़े इदारनि जा आहिनि। मिसाल जेके कांस्टेबल खे औरत खे शहीद कई वई आहे कारोकारी जे नाले सां, ऐं हाणे जेका टीचर खे जेको आहे हिकु पुलिस वारो जेको आहे तशदुद करे शहीद कयो आहे। त इन मां साबित आहे त रियासत जेका आहे उहा पंहिंजी हुकुमरानी करण में कानून जी हुकुमरानी जो जेको रिट आहे उहा ॾाढी ढिलो थी चुको अथनि ऐं कमज़ोर थी चुको आहे। बाक़ी इन सॼे अमल जे पोयां असांजो इहो निज़ाम आहे जंहिंखे असां वॾो रुको निज़ाम चऊं था, जागीरदाराना निज़ाम चऊं था, क़बाइली निज़ाम चऊं था, सरदारी निज़ाम चऊं था। उन जे करे उहे उनखे महफ़ूज़ बणाइण जे लाइ ताकी उन्हनि वटि फ़ैसिला थियनि, उन्हनि जा ओताकूं आबाद थियनि, ताकी माण्हू उन्हनि जा ग़ुलाम रहनि ऐं माण्हू पंहिंजे कंट्रोल में रखूं ऐं अहिड़ा वाक़िया हादसा हथ वठी बि कराया वेंदा आहिनि। ऐं पोइ कातिलनि खे जेका ढील ॾिनी वेंदी आहे उनखे तहफ़ुज़ ॾिनी वेंदी आहे। हाणे पुलिस डिपार्टमेंट जो माण्हू पाण वेही क़त्ल करे ऐं उन खां पोइ पुलिस हिन वक़्त ताईं उन सिपाही खे गिरफ़्तार न कयो वञे त इहा सिधे सिधी हिकिड़ी औरतुनि जे लाइ अहिड़ो ख़तरनाक मैसेज आहे त जेके औरतूं नौकरियूं कनि थियूं उहे ॿाहिरि न निकिरनि। मां सम्झां थो त सिंध जे जेका सिविल सोसाइटी आहे, लिखे पढ़े माण्हू आहे, बाशऊर माण्हू आहे, उन खे इन मामले ते वरी जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर वॾे पैमाने ते तहरीक हलाइणी पवंदी औरतुनि जे हक़नि जे लाइ ऐं औरतुनि जे तशदुद जे ख़िलाफ़ु भरपूर तहरीक हलाइणी पवंदी, मुनज़िम थियणो पवंदो ताकी हिन ज़ालिमनि ऐं
जेके ही ज़ुल्म कनि था, ज़्यातियूं कनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकु आवाज़ थी करे जदोजहद कंदा त पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां कुझु इंसाफ़ थी सघे थो। जीअं त अव्हां जेको आहे त औरत अॻवान सां गॾो समाजी अॻवान वाह पंद्राणी जी ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु इहो आहे त हिन समाज में अगरि जेको आहे त औरत जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइणो आहे त इदारनि खे जेको आहे त जेके क़ानून ठहियल आहिनि उन्हनि जे मथां अमल दरामद कराइणो पवंदो। ऐं इहा इंतिहाई हिन महिल जेका सिंध में सूरत हाल आहे ॻणती जोगी आहे। औरतुनि जी जेका आहे त आए रोज़ क़त्लो गारत जा जेके वाक़िया पेश अचनि था, जेको आहे त रियासत खे पंहिंजी रिट क़ाइमु करणु घुरिजे ऐं जेको फरसूदा निज़ाम जेको असां वटि जुड़ियल आहे उनखे जेको आहे त क़ाबू में आणणु घुरिजे, उनखे जेको आहे त कमज़ोर करणु घुरिजे। जीअं औरत आहे जेको आहे त उनजो जेको आहे मुस्तक़बिल ऐं जेको जियापो जेको आहे उहो महफ़ूज़ रही सघे। ऐं औरत अॻवाननि पारां ई प्रेस क्लब शदादकोट मां जेको आहे कोटमोड चौक ताईं जेको आहे त रैली कढण जेको इनकाद कयो वियो आहे। उनखां अलावा जेको आहे त आहे रोज़ जेको आहे सिंध में जेको आहे त औरतुनि जे हक़नि जे लाइ जेके आवाज़ उथनि था ऐं आलमी इदारनि खे बि ॾिसणु घुरिजे जेको सिंध में ख़ासि तौर ते औरतुनि जेका हक़ तलफ़ी थिए थी त उन जो ज़िम्मेवारु केरु आहे ऐं जेको आहे त वक़्त जा हुक्मरान ऐं जेके इदारा आहिनि उहे किथे आहिनि, उहे छा पिया कनि। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक कोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली कोसो नाले सां, उनखे वधि खां वधि लाइक कयो, फॉलो कयो, कमेंट कयो, जीअं अपडेट आहिनि तव्हां ते पहुची सघनि। वॾी महिरबानी।